मुंजारुअन था निमाड़ा जदे पवन था याद अबाड़ा जदे पवन था याद अबाड़ा। हाय गाइस, हाय मुंहिंजा दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभई। असां चङे वक़्त खां इंस्टाग्राम ते फोटोज़ था विझूं बर्थडेज जा एंड जिन जूं वरसियूं आहिनि उन्हनि जा। तव्हां सोचींदा हूंदो ये छोकिरी पागल थी वई आहे, एॾो छो थी करे खाली बर्थडेज ऐं वरसियूं छो थी डिस्कस करे। छा महक चवंदी न त राम पंजानी दादा ऐं ॿिया इहे नाराज़ थी वेंदा न, हुननि जा न विझंदासीं त। एंड असां जंहिं महिल फोटोज़ ठाहींदा आहियूं न, एडिट कंदा आहियूं, त महक चवंदी असां न कोई ईअं ठाहींदो, असां एॾी महिनत कयूं था हिननि लाइ। ओके लिसन गाइस, मां इहे वीडियोज़ इहे फोटोज़ इंस्टाग्राम ते जेके असां विझूं था, यूट्यूब ते जेके वीडियोज़ था विझूं, उहे इन करे थी ठाहियां छाकाणि त मूंखे इन्हनि माण्हुनि जे बारे में वधीक ख़बर करणी आहे एंड ख़बर कंदमि, रिसर्च कंदमि, तॾहिं तव्हां ताईं पहुचाईंदमि। मूंखे ख़बर आहे चङा ॼणा आहिनि ऑडियंस में जिन खे ये वीडियोस न वणंदा हूंदा, एॾा वॾा वॾा वीडियोस छो थी विझे, छो थी हीअं करे हूअं करे, बट आई कैन नॉट मूव फॉरवर्ड जेसि ताईं मूंखे पंहिंजो पास्ट ख़बर न आहे, यू नो। मूंखे ईअं लॻंदो आहे अॼु जी जेकी असां कविताऊं आहिनि उहे एॾियूं बोल्ड आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल एॾियूं यू नो मॉडर्न आहिनि, बट जंहिं महिल मां कुझु लिटरेचर पढ़ंदी आहियां उहो पढ़ी करे ईअं लॻंदो आहे माय गॉड कुझु बि नओं नथा कयूं असां, पहिरियों खां असांजा पुरख कंदा आया आहिनि, असांजा यू नो जिन इन रस्ते ते पहिरियों कदम खया आहिनि। त एनीवे अॼु दादा हूंदराज दुखायल जे बारे में इहो वीडियो आहे एंड इहो वीडियो मां इन करे थी ठाहियां छाकाणि मूंखे दादा हूंदराज दयाल जे बारे में वधीक ख़बर न हुई। हिन वीडियो ठाहिण जे चक्कर में मां प्रॉपरली रिसर्च कई एंड असां प्रॉपरली एडिट कयो आहे। बट अ ह्यूज थैंक्स टू साहिब बिजानी दादा, ऑफकोर्स इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा डायरेक्टर, एंड a huge thanks to ध्वनि केला and also सिमरन टिलवानी। हाणे ये ॿई केर आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदीमांव, बट पहिरियों दादा हूंदराज दुखायल जे बारे में था ॻाल्हायूं। पद्मश्री दादा हूंदराज दुखायल हिननि जो तखलस आहे, पेन नेम। दादा दुखायल जी अॼु 17वीं वरसी आहे। 2003 में संदन आदिपुर में उन्हनि जो देहांत थियो हुयो। हुननि खे श्रद्धांजलि ॾियण लाइ असां अॼु तव्हां लाइ इहो ॾाढो मस्तु सुहिणो नंढड़ो प्रोग्राम, नंढड़ो वीडियो ठाहियो आहे। पहिरियों असां दादा दुखायल जो लिखियल गीत ॿुधंदासीं सिमरन टिलवानी जे आवाज़ में। हाणे सिमरन टिलवानी केरु आहे? सिमरन टिलवानी तोलानी आर्ट्स एंड कॉलेज में जेको आदिपुर में आहे उते BSc जी स्टूडेंट आहे ऐं संगीत सिखंदी आहे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में दादा साहिब बिजानी वटि। हिन नंढी नींगरीअ जे मुंहं मां पंहिंजे साम्हूं सुरीले आवाज़ में दादा दुखायल जी काफ़ी था पेश कयूं। जॾहिं पवन था यादि अबाणा, मुंहिंजा रोअनि था नेण निमाणा। जॾहिं पवन था यादि अबाणा, जॾहिं पवन था यादि अबाणा, मुंहिंजा रुअनि था नेण निमाणा जॾहिं पवन था यादि अबाणा, जॾहिं पवन था यादि अबाणा। ज़ोर उमर तुंहिंजी आंदी आया, मारन धारा मांदी आया। ज़ोर उमर तुंहिंजी आंदी आया, मारन धारा मांदी आया। महलन मां छा ॼाणा, हाय हाय महलन मां छा ॼाणा। मुंहिंजा रुअनि था नेण निमाणा जॾहिं पवन था यादि अबाणा। क्यास मिया को मुयत आरज, लाश मलीर दे मुंहिंजो मारज। क्यास मिया को मुयत आरज, लाश मलीर
मुंहिंजा रुअनि था नेरनि माणा जॾहिं पवनि था यादि अॿाणा जॾहिं पवनि था यादि अॿाणा जिन सां मुंहिंजे तन जूं तारूं नेठ दुखायल नींदम मारूं जिन सां मुंहिंजे तन जूं तारूं नेठ दुखायल नींदम मारूं ॾेह वठी ॾाॾारा हाय हाय ॾेह वठी ॾाॾारा मुंहिंजा रुअनि था नेरनि माणा जॾहिं पवनि था यादि अॿाणा जॾहिं पवनि था यादि अॿाणा त हीअ हुई सिमरन केॾो मस्तु पई ॻाए न आई हैव वेरी हाई होप्स फ्रॉम हर एंड मूंखे गारंटी आहे हीअ जाम अॻियां वधंदी यू नो छाकाणि हीअ आवाज़ में तासीर अथसि हाणे असां मिलूं था ध्वनि दीदी सां बेसिकली दादा हूंदराज दुखायल गांधीधाम आदिपुर में घणा ई स्कूल्स जारी कया उहे सभु स्कूल गॾिजी करे गांधीधाम मैत्री मंडल इहा संस्था हलाईंदा आहिनि ध्वनि दीदी गुज़िरियल 20-30 सालनि खां उन मैत्री मंडल जे अकाउंटेंट जे उहिदे ते कमु कंदा आहिनि संदसि हूंदराज दुखायल दादा सां काफ़ी सुञाणप रही हुयनि दादा हूंदराज दुखायल उन्हनि खे जाम प्यार ॾींदा हुया ऐं ध्वनि दीदी उन्हनि खे ॾाढी इज़त ॾींदा हुया त ख़ासि असां लाइ ध्वनि दीदी साहिब दादा जे रिक्वेस्ट ते असां लाइ इहो वीडियो ठाहे मोकिलियो अथऊं जंहिंमें हू ॿुधाइनि था दादा दुखायल जे जीवन जे बारे में हिकदमि शॉर्ट में हूंदराज लीलाराम माणिक दुखायल हिकु प्रसिद्ध लोक कवि गायक स्वतंत्रता सेनानी ऐं सर्वोदय कार्यकर्ता तौर ॼातो वञे थो हूंदराज दुखायल जो जनम 16 जनवरी 1910 ते लाड़काणे में थियो संदसि इब्तिदाई पढ़ाई डीएल दास जे ओझे ऐं उन खां पोइ अरबी फारसी म्युनिसिपल स्कूल में थी उन खां पोइ सेकेंडरी तइलीम अंग्रेज़ी सरकारी स्कूल लाड़काणे में वरिताई दुखायल कुल 7 दर्जाई पढ़ियो 1930 में हिन लूण सत्याग्रह में बहिरो वरितो उन वक़्तु ई हिन हनुमान अख़बार हफ़्तेवार बि कढी 1931 ऐं 1932 में हिन 2 दफ़ा जेल यात्रा कई 1934 में हू लाड़काणे जे हरिजन स्कूल में मास्तर मुक़ररु थियो जिते हुन हरिजन बैंक शुरू कई 1937 में हुन दुखायल हफ़्तेवार कढणु शुरू कई जा 1949 ताईं बाक़ाइदे कढंदो रहियो खेसि 1942 में भारत छॾे वञो आंदोलन वक़्तु 2 दफ़ा ऐं 1945 में 1 दफ़ो जेल मोकिलियो वियो विरहाङे खां पोइ हूंदराज दुखायल गांधीजीअ जे मर्ज़ीअ मूजिबि सिंध में रही पियो जिते खेसि पाकिस्तान सरकार 1948 में जेल उमाणियो 1949 में हू पाकिस्तान छॾे भारत आयो ऐं आदिपुर गांधीधाम में अची रहियो सिंधियुनि लाइ नओं वतन गांधीधाम अॾण में हूंदराज भाई प्रताप खे पूरो सहकार ॾिनो 1951 में हू आचार्य विनोबा भावे जे भूदान आंदोलन में शामिल थियो ऐं 12 सालनि ताईं आचार्य विनोबा भावे सां पदयात्रा में गॾु रहियो विनोबा भावे जो सिंधियुनि में संदेश पहुचाइण लाइ हिन इहे 12 साल धरती माता हफ़्तेवार अख़बार कढी हूंदराज दुखायल 14 वरनि जी उमिरि में 1924 में कृष्ण भजनावली जे उनवान सां किताबड़ी शाये कई हुई उन किताबड़ीअ किशनचंद बेवस जो बि ध्यानु छिकायो उन बैदि ई हूंदराज दुखायल किशनचंद बेवस जे वेझो आयो संदसि शाइरी कवि बेवस जे रहनुमाईअ में उसरी हूंदराज दुखायल बुनियादी तरह गीतकार हो खेसि
ॻाइण जी ॾात हुई, इन करे हू पंहिंजूं रचनाऊं पाण ॻाईंदो हो। सिंध में महात्मा गांधीजीअ जे आज़ादीअ जे हलचल खां मुतासिर थी हिन सिंधियुनि में सभ खां वधीक क़ौमी देशभक्तीअ जा गीत लिखिया। पंहिंजी खंजरी खणी हू सिंध जे ॻोठ ॻोठ में वञी स्वराज ऐं हिंदू मुस्लिम एकता जा गीत ॻाए अवाम में जागरूकता आणींदो हो। संदसि इहे क़ौमी गीत क़ौमी ललकार में दर्ज थियल आहिनि। संदसि ॿिया किताब आहिनि झूंगार, धूणीअ जी धुन, संगीत वर्खा, लाहूती लहर, संगीत अंजलि ऐं होत हृदय में विञायम। सिंध में हिन के नाटक बि लिखिया हुआ, जिन मां के आहिनि नरसी मेहता ऐं उमर मारूई वग़ैरह। हूंदराज दुखायल जे पूरी जीवन जे योगदान खे नज़र में रखी भारत सरकार खेसि 1983 में पद्मश्री जे लक़ब सां निवाज़ियो। साल 2003 में दिल्ली सिंधी अकादमीअ तरफ़ां मिलेनियम अवॉर्ड में 11 लख रुपया खेसि अता कया विया। उहा समूरी रक़म हिन तइलीमी संस्था गांधीधाम मैत्री मंडल जे हवाले करे छॾी। संदसि देहांत 21 नवंबर 2003 में आदिपुर में थियो। त हे हुया ध्वनि दीदी। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो, तव्हांखे शॉर्ट में ख़बर पई दादा हूंदराज दुखायल केरु आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी इहो वीडियो ठाहिण में, छाकाणि त सिमरन टिलवाणी, साहिब बिजानी दादा, ध्वनि दीदी आदिपुर मां खोड़ सारो प्यार मोकिलियो ऐं असां एडिट करे तव्हां लाइ हिते विधो आहे। त महिरा, खोड़ महिरा की असां लॉकडाउन में बि बिना हिक ॿिए सां मिले अलॻि अलॻि शहरनि मां गॾिजी करे वीडियो ठाहे था सघूं। प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो अगरि तव्हांखे वणियो त, चैनल खे सब्सक्राइब कयो, ॻाढ़ो बटन दॿायो, पासे में घंटी वॼायो ऐं जिन सां वीडियो शेयर करणो अथव प्लीज़ शेयर कजो। असांखे हेठि कॉमेंट्स में ॿुधायो अगरि तव्हां हूंदराज दुखायल दादा जे बारे में ॿुधो आहे, उन्हनि जो कुझु कमु पढ़ियो आहे, उन्हनि जा गीत ॿुधा आहिनि, उन्हनि जा वीडियोस ॾिठा आहिनि। ऐं मिलूं था ख़ैर ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।